السلام علیکم ناظرین، پروگرام اوپینین میں علی قاضی میں ولی کار آئیں یاسر احمد ہم اسٹوڈیو میں جوائن کرتا سینئر تجزیہ کار علی قاضی صاحب. ویلکم علی صاحب. تھینک یو یاسر. علی صاحب خواجہ آصف صاحب کل بھی پڑھا کچھ لیول تے ظاہر ٹوڑی بھی ڈسکس کیو جॾहिं یہ ॻाल्हियूं उभरियूं हुयूं त मलिक रियाज़ साहब में हथु छो थो विधो वञे सम्झ में ॻाल्हि उन वक़्तु बि कोन पई अचे, अॼु बि कोन थी अचे. ख़्वाजा आसिफ़ साहब चवनि था त भई 30 सालनि खां पोइ फॉर द फर्स्ट टाइम के हिकिड़े ताक़तवर माण्हू में जेको आहे उहो हिकिड़ो जेको माण्हू 30 सालनि खां कमु ख़राबु कंदो रहे पोइ इहो बि पुछणु खपे त उन वक़्तु बक़ाया छो ख़ामोश हुया, उन वक़्तु बक़ाया छो साथ ॾेई वेठा हुया. ख़्वाजा साहब चवनि था बसि एक्स्ट्राडिशन जो प्रोसेस जीअं शुरू थियो त मलिक रियाज़ साहब खे ज़ाहिर गीले करे अची पाकिस्तान पुॼाइबो. होॾां जंहिंखे डिॼाइण लाइ इहो सभु कुझु ठहे थो, इमरान ख़ान साहब उन जे बारे में ख़बरूं हलंदियूं अथऊं त मलिक रियाज़ साहब खे चए थो त भई ॻाल्हाए ॿुधाए सभु कुझु. त मलिक रियाज़ जेको आहे जीअं पाकिस्तान जी जेका अनऑफिशियल हिस्ट्री हूंदी आहे जेके पैरेलल सिस्टम जेको हिन मुल्क में हलंदो रहियो आहे 30-35 सालनि खां ई ॾहाकनि जो किस्सो आहे, कोई साल ते मोहित न आहे. त कीअं उभरियो, कहिड़े कहिड़े सतह ते हुन केतिरा केतिरा पैसा ॾिना, पोइ पाकिस्तान जो शायदि ई को इदारो ऐं को सियासी पार्टी हुन खां बचियल हुजे, छाकाणि त जेतिरे वॾे लेवल ते हुन कमु कयो ख़ुदि लफ़्ज़ जेको हुनजो बहरिया आहे बेसिकली त ही असांजी हिकिड़ी आर्म फोर्स जो मतिलबु नेवी आहे, उन्हनि जो रजिस्टर्ड नालो आहे त ही उनखां ही बि न वरितो वियो, केस खटी विया त सो हिननि जो पूरी तारीख़ आहे. इमरान ख़ान जेको दिलचस्प बयानु ॾिनो आहे त हू चए थो त बाबा हिनखे चए थो मलिक रियाज़ खे त तूं एतिरियूं धमकियूं न ॾे, ॻाल्हि खोल. ख़्वाजा आसिफ़ चए थो त हुनखे हाणे आणींदासीं ऐं पोइ हथु विधो आहे, पोइ फलाण थियो आहे, ढुंकाण थियो आहे, त इमरान ख़ान चए थो हा बाबा हुनखां खोलाए. हाणे ॾिसूं त हीउ जेको मलिक रियाज़ आहे हीउ जेको ॻाल्हियूं पियो करे या ॻाल्हि खोलींदो बि, छाकाणि त इमरान ख़ान सां हिन जो रिश्तो छा 2-4-5 सालनि जो बि रिश्तो न हूंदो, जेको बि ताल्लुक़ या रिश्तो जेको बि चऊं, हीउ को इमरान ख़ान ते पावर में सच रहियो कोन, हीउ त इहो ई जेको रहियो पोइ हुन में. ऐं हीअ पैसा बि जेके मामलात आहिनि ही ख़ान जी हुकूमत खां पहिरीं जा 190 मिलियन पाउंड जेके लंडन हलिया विया पोइ हुतां आया. त ॻाल्हि इहा आहे त अगरि हू खोले ऐं ईमानदारी सां खोले, अगरि हुनखे ईमानदारी सां हिकिड़े माण्हू लाइ सिर्फ़ु ट्रुथ एंड रिकन्सिलेशन कमीशन ठाहिजे त बाबा मलिक रियाज़ तुम बोलो सच और सच के सिवा कुछ नहीं बोलो, तुम्हें कुछ नहीं कहा जाएगा. त ॿुधूं त सही त असांजा हुकुमरान जेके सिविलियन बि रहिया न बि रहिया उन्हनि सॼी दुनिया में हिन कयो छा. छाकाणि त हिन हिकिड़े साफ़ी खे सलीम साफ़ी अलाए कंहिंखे इहे दड़का बि ॾिनाई त बाबा करप्शन का सवा पाकिस्तान में कम थोड़ी थी, पहिए लगाने पड़ते हैं, आप कारोबार थोड़ी आता है करना. त अच्छा पोइ हिन में अॼु यादि अचे थो त इहे ॻाल्हियूं खुलनि न सभु त हीअ पया ऐं हीअ सभु शयूं किथे किथे लॻियूं. चौधरी इफ्तिखार जे पुट सां जो वॾो स्कैंडल थियो त इहे सभु शयूं खुलनि. इवन पीपल्स पार्टी सां काफ़ी पुराणो हाणे छा मतिलबु कई पर्दा नशीननि जा नाला जेके आहिनि कई पर्दा नशीन, कई पार्टियूं, कई फ़र्द. सो हीउ जेको ठाहे ॾिनो वियो जेको बहरिया कराची यानी हाणे उनजी बि दिलचस्प कहाणी लेकिन जॾहिं अॼु ख़्वाजा आसिफ़ चयो पियो मूं ॿुधोमांसि पिए त जॾहिं ख्वाजा आसिफ़ साहब फरमाए पियो त भाई कई यतीमों के बेवाओं के प्लॉट हैं, ये ट्रांजेक्शन्स जो हुई हैं ये फेयर नहीं है, ट्रांसपेरेंट नहीं है, बहरिया की ये ट्रांजेक्शन्स जो प्लॉट जी ॾेती लेती आहे. त मूंखे ओचितो यादि आयो त यार हिते जॾहिं कराची वारो ही बहरिया ठहियो पिए त एॾी दहा कूक थी त बाबा माण्हू ॻोठाणा आहिनि, ज़मीनूं बंदि थी वियूं, गस बंदि थी विया अथनि, माण्हू दरबदर थिया आहिनि, हज़ारे सन जा ॻोठाणा हिते मुतासिर थिया. पोइ हिते नेशनलिस्टनि अची हिते मुज़ाहिरो कयो त सॼी रियासत अची कड़की ऐं हुनजे मथां जेको आहे हुननि ते पोइ वरी अलाए के पेट्रोल हुनजे मथां हारे जेको बि थियो, जेके कॉम्प्रेसन हिते हयो धरणो बहरिया जे साम्हूं, त ईअं तसवुरु करायो वियो, ईअं महसूसु करायो वियो त हीउ हिकिड़ो रियासत जे ख़िलाफ़ु ॼण त ख़ुदा न ख़ास्ता को हमिलो थी वियो आहे ऐं केस, पोइ दहशतगर्दी, पोइ फलाण, पोइ ढिमकाण. त अॼु ख्वाजा आसिफ़ खे या वफ़ाक़ी सरकार खे यादि पियो अचे त हिन केतिरे माण्हुनि जी ज़मीनूं ऐं छा कयल आहिनि. इहा ॻाल्हि त असांखे असांजे कॉम्प्रेसनि खे त अॻु में ई हुई, असां सभिनी खे हुई. त क्वेश्चन इहो आहे
त हीउ जेको असांजे मुल्क में जेको हिकिड़ो पैरेलल सिस्टम हले थो, उहो पैरेलल सिस्टम ज़ाहिर आहे असांजी हुकुमराननि जी या हुकूमती ज़िम्मेवारनि जी मर्ज़ी ऐं मंशा खां सवाइ हली नथो सघे। पोइ इन में ई मलिक रियाज़ जहिड़ा माण्हू हिकिड़ी पंहिंजी हैसियत ठाहे वठनि था। पोइ मीडिया हुजे, हिकिड़ी क्लिप वायरल थी न, एंकर पर्सन जेके वरी चवनि पिया त मलिक साहब से क्या पूछना है क्या नहीं पूछना है, त मतिलबु पैसा फेंक तमाशा देख मलिक रियाज़ ते फिट थो अचे। यस, इस्तेमालु कयो हुयो मलिक। पर आउं चाहियां थो त आउं इतफ़ाक़ थो कयां हिन ते ख़ान सां त यार हुनखे जेसि ताईं घेले अचनि हिते दुबई खां हिते, त हिते त हुनजी ज़ुबान बंदी थी वेंदी, ज़ुबान बंदी थी वेंदी। त महिरबानी करे हुतां ई हिकिड़ी वॾी को 500 कलाकनि जी हिकिड़ी ऑडियो ऐं वीडियो रिकॉर्ड करे ऐं उहो रिलीज़ करे छॾे, पूरो ॿुधाए। हा, पूरो शुरू खां वठी। त उन वक़्तु जॾहिं हिकिड़े नंढड़े कॉन्ट्रेक्टर, हिकिड़े नंढड़े ठेकेदार तौरु हुन कमु शुरू कयो हो, त उतां कीअं कंहिंखे छा ॾेई उते पहुतो। पोइ लाहौर पिंडी वारी इस्लामाबाद वारी बहरिया कीअं शुरू कई, लाहौर वारी कीअं कई, ख़ुदि कराची वारी बहरिया कीअं शुरू थी, ऐं कंहिं साथ ॾिनो। जी हा। त ॻाल्हि इहा आहे त हीअ सभु शयूं माण्हुनि खे ख़बर त पवणु खपनि न। जी हा। मतिलबु इहा हिकिड़ी एॾी दिलचस्प तारीख़ हूंदी। उहो हिकिड़ी सियासतदान लाइ हुनजी अॻूणी ज़ाल हिकिड़ो किताबु लिखियो, माई फ्यूडल लॉर्ड, ग़ुलाम उस्ताद खर लिखियो, तमीना दुरानी साहिब। त उन में लिखी त इहा उहा आत्मकथा आहे जेके तव्हां कॾहिं बि न लिखंदो। त मलिक रियाज़ जेको पाकिस्तान जी डर्टी पावर पॉलिटिक्स जा किसा ऐं तारीख़ ॿुधाईंदो, उहो को ॿियो हिन वक़्तु पाकिस्तान में केर बि उहा तारीख़ नथो लिखी सघे। सो असीं मुंतज़िर आहियूं, मुतमनी आहियूं, छा ख़्वाहिशगाह हिकिड़ी ख़्वाहिश रखंदड़ आहियूं। त महिरबानी करे मलिक रियाज़ साहब ॿुधाए, धमकियूं न ॾे, ॻाल्हि खोले ख़तमु करे हिकिड़े पासे करे। पर हिनजी ज़ाहिर आहे जॾहिं इमरान ख़ान साहिबु नथो ॾे ऐं क्लियर चवे थो भली स्पिल द बीन्स, मतिलबु जेको आहे तूं चयो जेको चवणो अथई, त वाई इज़ स्टिल गवर्नमेंट प्रोबिंग? पोइ इहा ॻाल्हि सम्झ नथी अचे। प्रोबिंग? हा, माना छो थी हिन ॻाल्हि खे प्रूव? वाक़ई नियत आहे गवर्नमेंट जी त 3 सालनि जी अकाउंटेबिलिटी करणी आहे? आउं सम्झां थो त मलिक रियाज़ जो जेको पतो आहे उहो सिर्फ़ु इमरान ख़ान खे ॾिॼारण लाइ न आहे। ॿिया बि अगरि को अखियूं ॾेखारे रहिया आहिनि या ॾेखारण जो इरादो रखनि था, त हीउ पतो ट्रम्प कार्ड आहे। हीउ सभिनी ते लॻंदो, जेको तुर्प जो पतो हूंदो आहे उहो सभिनी ते लॻंदो आहे। सो इहो सिर्फ़ु ख़ान लाइ न आहे, हीउ ॿियनि लाइ बि आहे ऐं अॻिते लाइ बि आहे। हिन में जीअं थींदो आहे न त कुझु किताब जा आस्ते आस्ते इक़्तिबास जेके आहिनि उहे रिलीज़ थींदा आहिनि। कहिड़ी ख़बर, नंढड़ी नंढड़ी टुकड़ियुनि में जंहिंखे थोरो ठीकु करिणो हुजे, उन लाइ मलिक रियाज़ जी हिकिड़ी दवाख़ाने मां नंढी नंढी डोज़ अचणु शुरू थी वञनि, बाबा हीउ फलाणे लाइ आहे, पोइ हू थोरो ठीकु थिए वरी। अच्छा, पर हाणे हिते सवाल, मलिक रियाज़ दवाख़ाना, हिते हिकिड़ो सवाल ज़हन में अचे थो। ज़ाहिर मलिक रियाज़ साहिबु जीअं तव्हां पाण ॻाल्हि कई, इहा सभिनी खे ख़बर आहे त जेको पैरेलल सिस्टम हले पियो, उन वॾो हिकिड़ो हिसो रहिया आहिनि। त जॾहिं ऐं उन्हनि जी शराकतदारी रही आहे, उन्हनि सां गॾु अलाए केतिरनि माण्हुनि जी शराकतदारी रही आहे, डिफरेंट शयुनि में, डिफरेंट प्रोजेक्ट्स ऐं डिफरेंट तरीक़े सां। डू यू थिंक अगरि उनखे हथु विधो थो वञे त पोइ जेको असां वटि पैरेलल सिस्टम हले थो पियो, इहो रिएक्ट न कंदो? ॾिसो, सवाइ सियासतदाननि जे बाक़ी सभु त रिटायर थी विया हूंदा न। जेके बि सिविलियन, नॉन सिविलियन, जुडिशियल ऑफिसर्स जेके बि हूंदा, जेके मुस्तफ़ीज़ थिया हूंदा। अॼु ख़्वाजा साहिब बि चयो त सियासतदाननि जे थ्रू या जुडिशरी जे थ्रू बचण न ॾिनो वेंदो। ठीकु आहे, हाणे पर इमरान चयो आहे त हीउ नाला खणे, चाहे हू रिटायर्ड, चाहे हू जनरल्स आहिनि, चाहे जजिस आहिनि, चाहे पॉलिटिशियंस आहिनि, जेके बि हुन मां मुस्तफ़ीज़ जिन्हनि खे कयो अथसि, इस्तफ़ादो जिन्हनि मलिक रियाज़ दवाख़ाना मां वरिती आहे, हिकिड़ो थी वेंदो, टाइटल थी वेंदो न, मलिक रियाज़ दवाख़ाना। त हिन दवाख़ाने मां जंहिंखे जेको आहे हू पुड़ी मिली, माज़ी में त ॾाढो हुन सां सिहतयाब थींदा रहिया। छाकाणि त हिकिड़ा कम न हूंदा आहिनि यासिर साहिबु, हीअ जेके हूंदा आहिनि न मामला, हिकिड़ा हूंदा आहिनि त यार कंहिंखे पैसा सिर्फ़ु ॾियणु, हिकिड़ा हूंदा आहिनि त यार पैसा मूंखे हिते न खपनि, मूंखे ही मुंहिंजा पैसा आहिनि, ही मूंखे दुबई में खपनि, लंडन में खपनि, त कीअं वञनि। जी हा,
पोइ हूंदो आहे त सही हुन सियासतदान खे हुते हुन सां ठाहिणो आहे या सियासतदान खे कंहिं सघारी धुर सां ठाहिणो आहे या कंहिंजी बदिली कंहिं मुक़ररी में अहम रोल किरदारु अदा करिणो आहे। त मलिक रियाज़ जे दवाख़ाने मां हर क़िस्म जी शिफ़ा मिलंदी हुई। त उहो सिस्टम में हाणे जेके माण्हू बचिया आहिनि, जी हा, जेके अॼु बि कारगर हूंदा, उहो सिर्फ़ु सियासतदान रहिया हूंदा, बाक़ी सभु रिटायर थी विया हूंदा, पर ॿुधूं त सही। ज़ाहिर आहे, पर हाणे रिएक्शन बि उहो बि कहिड़ी ख़बर। अच्छा, पर जॾहिं ख़्वाजा साहिबु इहे सभु ॻाल्हियूं करे पोइ वरी जॾहिं पंहिंजो रिटोरिक इहो कंटिन्यू रखनि था त इन्वेस्टमेंट न कई वञे हुते। अॼु बि चयूं त मलिक रियाज़ जेको दुबई में प्रोजेक्ट आहे हुन में इन्वेस्टमेंट न कई वञे, तव्हांजा पैसा ॿुॾी वेंदा। सर ॾिसो न, हीअ त हिकिड़ी मतिलबु हू त बिल्कुलु पहिरीं ॾींहं खां नैब बि चए पई, हीअ बि चवनि पिया, हू दुबई वारे दुबई सरकार हिन ॻाल्हि खे केतिरो हुननि लाइ ही पसंदीदा ॻाल्हि हूंदी, पर दुबई त हाणे पाकिस्तानी उहो ई वीज़ा बि कोन थो ॾे। यस, त हीअं पाकिस्तानी, हा, आम माण्हू त मुश्किल ई वीज़ा बि न मिले त उते वञी सीड़प करे जिथे वञी बि न सघे, मुश्किल आहे। लेकिन हाणे त ॻाल्हियूं इहे हलनि पियूं त हिते जेके कराची में या लाहौर में या इस्लामाबाद में जेके बहरिया जी फाइलनि जी ॾेती लेती थिए थी, कारोबार थिए थो, उहो बि शदीद मंदी जो शिकार थींदो न। छाकाणि त हिकिड़ो पूरो प्रोजेक्ट ऐं हिन प्रोजेक्ट जो मालिक जेको आहे उहो ई कॉन्ट्रोवर्शियल थी वियो आहे। ऐं बहरिया में त तव्हांखे को खातो या ही शयूं न मिलंदियूं, हू बसि हू पंहिंजी फाइल ॾींदा त हाणे ही फाइल आहे, हाणे तव्हां बहरिया जा मालिक कयो, प्लॉट जा मालिक कयो। तव्हां सरकारी मूं त कॾहिं कोन वरितो आहे बहरिया में, लेकिन जेको ॿुधूं था ईअं सही थो चवां न, त उन में इहो थिए थो त तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ी फाइल मिली वञे थी त हाणे तव्हां बहरिया में हिन प्लॉट जा, हिन फ्लैट जा, हिन जा हुन जा मालिक कयो। त हाणे सो इहो मुश्किल मामला थी वेंदा। ऐं अरबे रुपयनि जी माण्हुनि जी इन्वेस्टमेंट आहे, माण्हुनि त ॾोह न कयो न, हिन में माण्हुनि जो ॾोह कोन्हे। ॾिसो ज़रा हिते अगरि कुझु उनजे ख़िलाफ़ु थियो त पोइ त नुक़सानु मुल्क जो ई आहे इवेंचुअली, अगरि ॾिठो वञे त माण्हुनि जो नुक़सानु आहे। हा, प्रॉपर्टी में अगरि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे घुमी फिरी करे। अच्छा, वरी ॿी जाइ ते अगरि अचूं, हाणे गवर्नमेंट जे विच में ऐं नेगोसिएशन्स जेके गवर्नमेंट ऑफ PTI जे विच में नेगोसिएशन्स हलनि था पिया, कल्ह ताईं त महसूसु थियो डेडलॉक आहे, ख़तमु आहे ॻाल्हि। अॼु वरी कल्ह हालांकि इरफान सिद्दीकी साहिबु चयो त भई न महिरबानी कयो, असांजी ॻाल्हि त ॿुधी वञो। अॼु बि वरी 28 तारीख़ ते स्पीकर साहिबु जेको आहे फिक्स करे छॾी आहे, इन्विटेशन ई मोकिले छॾियो आहे। या वरी अॼु इरफान सिद्दीकी साहिबु चवनि था त भई तव्हां अचो त सही, असांजी ॻाल्हि त ॿुधो, पोइ डिसाइड कयो जेको डिसाइड करिणो अथव। PTI चए थी त 7 ॾींहं तव्हां वटि इनफ हुया, कमीशन ठाहियो आहे, कमीशन अगरि नथा ठाहे असां सोचे सघूं था त तव्हां कमीशन त ठाहियो। ॾिसो, हाणे त मतिलबु इहो थी वियो त हाणे ॻाल्हियुनि लाइ कंडीशन शर्त रखी छॾियो PTI। पहिरीं ॻाल्हियुनि में कमीशन हिकिड़ो मुतालबो हो, हाणे इहो शर्त थी वियो त कमीशन ठाहे छॾियो त पोइ माना मुज़ाकरात जे एजेंडा तां कमीशन ग़ाइबु थी वियो, कमीशन शर्त थी वियो। हाणे कमीशन त ॻाल्हियुनि लाइ शर्त थी वियो, मुतालबो न रहियो। जी हा, प्री कंडीशन जंहिंखे पाण चऊं त मशरूत गुफ़्तगू हाणे कंदी PTI। गुज़ारिश कल्ह बि तव्हांखे कई पे त इहो न ॿुधोसीं न ॾिठोसीं, इहो तॾहिं थींदो आहे जॾहिं या त माण्हू सफ़ा बख़ील थी वञे, दिमाग़ी तरह हुनजो मतिलबु हिकिड़ी, या पोइ हुनखे उन ॻाल्हियुनि मां निकिरणो ई हुजे, हुनखे उहे ॻाल्हियूं करणियूं न हुजनि। हाणे उन ॻाल्हियूं न करण जा सबबु छा थी सघनि था, उहो बि कल्ह पाण डिस्कस कयो। त पोइ किथां शायदि ऊपर वालों का इशारा आहे या छा आहे PTI खे त हू हुकूमत सां, ऐं छाकाणि त हुकूमत खे अगरि ही छॾे ऐं ॿाहिरि बाला ई बाला पंहिंजा PTI मामलात हल करे वञे थी, त पोइ सुभाणे हुकूमत जी कारपत जेका आहे, पॉलिटिकल लेजिटिमेसी जेका आहे, ज़ीरो थी वेंदी, तमामु मुतासिर थी, उहो ई मुतासिर आहे, उहो ई को ख़ासि साख न आहे, सियासी साख न आहे। पोइ त सफ़ा पर सभु ज़ाहिर जॾहिं इहो सभु कुझु आहे त सभु शकूक शुबा बि इहो ज़ाहिर उथनि था त माना किथे का कनेक्शन उभरियो आहे छा। पर राणा सना साहिबु वरी चवनि था पिया त विंडो जेका का विंडो ऑफर न कई वई आहे PTI वारनि खे, PTI वारनि खे ग़लतफ़हमी आहे। ॾिसजो 2 ॾींहंनि में PTI वारनि जी ग़लतफ़हमी सॼी उतरी वेंदी। माना PTI इशारो राणा सना ॾे पियो त एस्टाब्लिशमेंट न ॻाल्हाईंदी, न ॻाल्हाईंदी मूंखे ख़बर न आहे। लेकिन पोइ छा ई हरू भरू ॻाल्हियुनि खां पासो छो पिया कनि। आउं त इहे सम्झां थो त ॻाल्हियुनि जेको सरकार सां ॻाल्हियुनि जो हिन शुरू कयो ख़ान, उहो बेसिकली सरकार खे इस्तेमालु कयो त भई ठीकु आहे तव्हां नथा ॻाल्हायो, यानी
इस्टाब्लिशमेंट नथी ॻाल्हाए त असीं सरकार सां ॻाल्हाए वठूं था। हाणे सरकार सां ज़ाहिर आहे पोइ किथां हिते थियो हूंदो ठीकु आहे, असीं ॻाल्हायूं पिया। ऐं आउं ईअं सम्झां थो त आउं राणा सनावला सां हुन वटि इंफॉर्मेशन हूंदी, पर मुंहिंजो कॉमन सेंस नथो मञे त को रीज़न न आहे ख़ान वटि त अनटिल हुन वटि कोई इंफॉर्मेशन हुजे त ट्रंप हीअं करण वारो आहे, फलाण हीअं थियण वारो आहे, अदरवाइज़ को रीज़न आहे। ॾिसो डील आउं वरी तव्हांखे गुज़ारिश कयां पियो, कमीशनूं ही हू आज़ादी ख़ान जी आज़ादी देरि सवेर थी वेंदी। ॻाल्हि इहा आहे त अॻिते छा, मिसाल कई फॉर्मूलास विच में आया त साईं ईअं कयूं था त हिकिड़ी नेशनल हुकूमत ठाहे छॾियूं था, फलाण हिकिड़ो फॉर्मूलो इहो बि हलणु शुरू थी वियो त अच्छा सूबाई हुकूमतूं इंटैक्ट रखूं था जीअं आहिनि, क़ौमी सिर्फ़ु क़ौमी असेंबली जे इलेक्शन कराए था वठूं त उन में नवाज़ शरीफ़ जी धीउ खे हुकूमत बरक़रार रहंदी पंजाब में, पीपल्स पार्टी खे सिंध ऐं बलूचिस्तान त हाणे कंहिं वटि आहे, जंहिं वटि आहे हुन वटि आहे, फ़र्क़ु बि नथो पए। ठीकु आहे। सिंध पीपल्स पार्टी वटि रहंदी, केपी PTI वटि रहंदी। अगरि इमरान खटे वञे थो त प्राइम मिनिस्टर थी वञे। त सॼी कोशिशि इहा जेको मूंखे कंहिं मतिलबु इहा बि हिकिड़ी ऑप्शन ते ॻाल्हियूं थी रहियूं, पर आउं इअं सम्झां थो त क़ौमी असेंबली जा अगरि इलेक्शन थियनि था ऐं ज़ाहिर ख़ान इहो इंश्योर कंदो त जेके बि डील थींदी त उहे इलेक्शन्स फेयर थियनि। हाणे फेयर थियनि, भले हुकूमतूं पंजाब में मरियम नवाज़ जूं हुजनि, हिते पीपल्स पार्टी हुजे, हुते जेको बि आहे, अगरि हू स्वीप करे थो इलेक्शन्स ख़ान नेशनल असेंबली जा, त उन सूबाई हुकूमतनि जी का मतिलबु बीहक रहंदी कोन। एतिरे वॾे मैंडेट सां अगरि ख़ान प्राइम मिनिस्टर थी वियो त ठीकु आहे, सूबाई हुकूमतूं हुनखे डिलीवर न करणु ॾींदियूं, रोकींदियूं रहंदियूं, तंग कंदियूं, लेकिन मतिलबु एतिरे वॾे मैंडेट खां पोइ सूबाई हुकूमतूं ऐं हू सिस्टम पोइ हलंदो कोन। अल्टीमेटली ॻाल्हि जनरल इलेक्शन ॾेई वेंदी अगरि ईअं थियो, पर ईअं अञा दिल्ली दूरस्त हिते ॻाल्हियूं हलनि थियूं अञा। अच्छा ज़रा जिथे इहे सभु ॻाल्हियूं उते कोर्ट में माना इहो आउं चवां पियो, अगरि ख़ान मञी बि वरितो हिन फॉर्मूले खे त बि ही जटा न करे सघंदो इहो फॉर्मूलो, इहो मुंहिंजो इहो चवणु आहे। ज़ाहिर आहे जॾहिं हिकिड़ो चकर निकिरी आयो आहे पोइ सॼो ऐं निकिरी आयो त तॾहिं मसइला पैदा थी शुरू थी वेंदा, तंहिं करे त काफ़ी ॻाल्हियूं हिते ई। अच्छा पर ज़ाहिर हिकिड़े पासे ॾांहुं इहो, ॿिए पासे ॾांहुं कोर्ट्स में बि ज़ाहिर जस्टिस मंसूर अली शाह जॾहिं खां इहा प्रोसीडिंग शुरू कई आहे तॾहिं खां परेशानी बि उभरणु शुरू थी आहे। आज़म नज़ीर तारड़ कल्ह चयो बयानु पंहिंजो असांजा नून लीग जा मुसद्दिक़ मलिक साहब उन्हनि ॾिनो बयानु, वरी अॼु बिलावल साहब चवनि था पिया त भई कोई बि इदारो जेको आहे उहो 26 अमेंडमेंट खे नथो उॾारे सघे, अगरि उॾारींदो त मतिलबु उॾारी न सघे, उॾारींदो बि त असां मञींदा कोन। रेगुलर बेंच हुजे, आइनी बेंच हुजे, छा बि हुजे, कॉन्स्टिट्यूशन कोर्ट खे जेको आहे फॉलो करिणो आहे। होॾां एडिशनल रजिस्ट्रार साहब जेको आहे उहो जंहिं तोहिनी अदालत जो जेको नोटिस हो उनखे ई चैलेंज करे छॾियो आहे फुल। होॾां वरी सभु 6 रुकनी बेंच बि ठही वई। हाणे ॾिसो न, एडिशनल रजिस्ट्रार जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई 3 रुकनी बेंच, शायदि जस्टिस मंसूर अली शाह ऐं डॉक्टर जस्टिस आयशा मलिक ऐं जस्टिस अकील अब्बासी। हाणे उनखे चैलेंज कयो आहे त उते 6 रुकनी बेंच ठही आहे। हाणे अगरि उन में हू अगरि हीउ फ़ैसिलो उॾाए छॾीनि था, हुन में अलाए हीअ 3 हूंदा या न हूंदा, न ठीकु आहे। हाणे न आहिनि त पोइ वरी हू ब्रादर जजनि में जेको विच में शायदि कोशिशि थी पए त सभु जजिस ऑन बोर्ड रहनि। रिसेंटली बयानु पंहिंजे चीफ जस्टिस साहिब जो हो त भई हाणे सुप्रीम कोर्ट में को इख़्तिलाफ़ न थींदा ब्रादर जज साहिबान में, त पोइ त साफ़ु नज़र अचणु शुरू थी वेंदो न त ब्रादर जज साहिबान जेके आहिनि उहे बिरादरी में ई शुरू थी वियो आहे किसो। हाणे वधीक जजनि साहिबान छा ॻाल्हाइनि। जी हा, अच्छा किथे न किथे माना इहो महसूसु थिए थो न त 26 अमेंडमेंट अंडर क्वेश्चन अचे थी पई। 26 आइनी तरमीम जेको आहे, भले बिलावल साहब या को बि चवंदा रहनि, हीउ हिकिड़ो मुस्तक़िल हिकिड़ो तकरारी ऐं मुतनाज़ा मामिलो बणियल रहंदो। दिस विल नॉट गो अवे, छाकाणि त हीउ पोइ थी सघे थो त सुभाणे ख़ुदि पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग खे बि वारो न खाए या जेको हीउ थियल आहे। अच्छा हिते नंढी की ॻाल्हि वठी, जस्टिस मंसूर अली शाह कल्ह जेको जजमेंट रिज़र्व कई, उन्हनि जजमेंट रिज़र्व में फुल कोर्ट जी ॻाल्हि कई त फुल कोर्ट ठाही वञे इन इशू ते। ऐं फुल कोर्ट त ख़ैर हाणे ठहे थी नथी ठहे, फ़िलहालु त हेॾो चैलेंज थी वियो, शो कॉज़ नोटिस थी वियो, पर उन्हनि कल्ह जेका ॻाल्हि कई आहे त कमेटी जे ख़िलाफ़ु कंटेम्प्ट करे सघूं था। इहो ज़ाहिर कमेटी में त चीफ जस्टिस साहिब आहिनि, कमेटी में त ॾिसो हाणे इहो त ॻाल्हि उते वञे पई न जिथे बिल्कुलु जुडिशरी हेड ऑन थी वञे थी। जो असां वटि को पहिरियों दफ़ो न पियो थिए,
असां वटि जस्टिस सजाद अली शाह जे ज़माने में थियो, Exactly. पोइ चीफ जस्टिस मुंहिंजे ख़्याल बंदयाल साहिब जे ज़माने में थियो, पोइ काज़ी साहिब जे ज़माने में ही थींदो रहियो, अॼु बि थिए पियो। हीउ हिकिड़ो मुस्तक़िल इहो हिकिड़ो माना जेका जुडिशरी जी हिकिड़ो मतिलबु हिकिड़ी ठही ही कारपत ऐं साख खईं चऊं त भई हाणे हिकिड़ो इदारो आहे जेको मॉनिटर कंदो हुकूमत खे ऐं उम्मीदूं हुयूं सभु बसि हाणे इहो ई इन मक़सद लाइ थिए थो न। हर कोई चाहे थो त कंट्रोल में अचे। पाण जज साहब बि इहो ई कल्ह अंडर डिस्कशन इहे ई ॻाल्हियूं कयूं त हर कोई चाहे थो। अच्छा हाणे इहे ॻाल्हियूं PTI हिकिड़ी तरफ़ नेगोसिएशन टेबल ते आहे, PTI जी इहे ख़बरूं बि हलनि थी पियूं त PTI जेको होॾे राब्ता बि आहिनि, पर PTI अॼु वरी उमर अयूब साहब काफ़ी कावड़ में चवनि था पिया त भई असां मारंग बलोच सां बि राब्ते में ईंदासीं, बलोचिस्तान में हिकिड़ी मोबिलाइज़ेशन कंदासीं, फाटा जे जेके असांजा क़बाइली माण्हू वेठा आहिनि उते हिकिड़ी मोबिलाइज़ेशन कंदासीं। ज़ाहिर सही हिकिड़ी ठाहींदा त सही न। अपोज़िशन जो मौलाना फज़ल रहमान साहब मिलिया आहिनि, पैगाम ॾिनो वियो आहे, पैगाम इमरान ख़ान को ॾिनो आहे। ही वरी हिकिड़ी मोबिलाइज़ कबो त हिकिड़ी अपोज़िशन जो हिकिड़ो ग्रैंड हू ठाहिजे। ॾिसो अगरि महारंग बलोच आहे या हू जेके फाटा वारा आहिनि क़बाइली, या ही जेके थोरो जिन्हनि मां हिकिड़ो नेशनलिज़म या जेको बि आहे हिन जा पंहिंजा हिकिड़ा प्रोफाइल ठही विया आहिनि, अगरि ही हिकिड़ी नेशनल पॉलिटिक्स जे अलाइंस में ही बि शामिलु थियनि था त इन खे त हर धुर खे वेलकम करणु सपोर्ट करणु खपे, वेलकम करणु खपे त भई ठीकु आहे हाणे हू हिकिड़ी नेशनल पॉलिटिक्स जेका आहे, ठीकु आहे हू पंहिंजे बलूचिस्तान जे हक़नि जी बि ॻाल्हि कंदी रहे महारंग, लेकिन हू हिकिड़ी मुल्क में अगरि हू सम्झे थी त इंसानी हक़नि जी भञकड़ी थिए पई या जेको PTI चए थी अगरि हुन सां सहमत आहे त ठीकु आहे। भई अख्तर मैंगल बि त हुन में आहे न। अख्तर मैंगल हिकिड़े वक़्त में बलूच राइट्स जी बि ॻाल्हि करे थो, पर हू हुन नेशनल पॉलिटिक्स जो बि हिसो आहे। इहे आउं सम्झां त इन ते त अरहा न थियणु खपे। ऐं ज़ाहिर महारंग साहिब खे जेको आहे हू हिकिड़ी सपोर्ट आहे माण्हुनि जी बलूचिस्तान में, बलूच माण्हुनि में हुनजी हिकिड़ी क़बूलियत आहे त हिकिड़ी सपोर्ट त मिले थी, त हिनखे त पॉज़िटिवली ॾिसणु खपे। आउं सम्झां त ही सभु माण्हू अगरि हिकिड़ी जनरल पॉलिटिक्स कनि त हुननि खे त हिमताइणु खपे। अच्छा सिंध जी माना सर अगरि अचूं थोरो करप्शन ते ऐं हिननि ॻाल्हियुनि ते त सिंध जो हाल छा आहे? अॼु सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दायर थी आहे त कोई चीनी सरमायाकार बिज़नेसमैन जिन कंप्लेन दर्ज कई आहे भई पुलिस जे ख़िलाफ़ु, चीफ सेक्रेटरी जो बि नालो, पुलिस IG जो बि नालो, त हिननि खे दुरबड़ायो वियो आहे ऐं चयो वियो आहे त भई असां खां करप्शन खे मतिलबु बचायो वञे, सिंध पुलिस जी जेका करप्शन थिए थी उन खां बचायो वञे। यानी चाइनीज़ इन्वेस्टर्स आयल आहिनि। चाइना असांजो ब्रादर दोस्त मुल्क पाड़ेसरी, जंहिंखे असीं मिनथूं कयूं था त अची हिते इन्वेस्टमेंट्स करे, पंहिंजे CPEC जा असीं गुण ॻाईंदा रहंदा आहियूं, जंहिं CPEC जी असीं लाइ अलाए कहिड़ा क़सीदा पढ़ंदा रहंदा आहियूं, उहे चाइनीज़ आहिनि। असां सिफ़्क ठाहियलु आहे को जेका असीं फैसिलिटेट कयूं था फॉरेन इन्वेस्टर्स खे, ऐं हिते 6 इन्वेस्टर्स अलाए कहिड़े लेवल जा आहिनि, मूंखे ख़बर न आहे वॾे लेवल जा आहिनि या नंढे लेवल जा आहिनि। हू चवनि पिया त असांखे अगरि पुलिस वारनि खे रिश्वत नथा ॾियूं कराची में त असांखे बुलेट प्रूफ गाॾी नथी मिले, असांखे घर में बंदि करे ॿाहिरि ताला हणी पुलिस हली वञे थी अगरि पैसा न ॾियूं, छाकाणि त चए थी न तव्हांजी सिक्योरिटी जो तव्हां भॼी न वञो ॿाहिरि, एयरपोर्ट में घर नथा खणी वञनि जिते रिश्वत न ॾियो। त ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॾिसो त एॾी ॾाढ मुड़सी, एॾी मतिलबु हिन लाइ वॾो जिगरो खपे चाइनीज़ खां पैसा वठण लाइ, हिकिड़े फॉरेनर्स खां, जंहिंजे लाइ उन्हनि ते नज़रूं आहिनि, हुनजी सिक्योरिटी, हुनजो फलाण, हुनजो ढिमकाण। यानी मतिलबु मूंखे त यानी हदि आहे न के ॻाल्हि जी, हदि आहे त तव्हां हिकिड़े माण्हुनि जी सिक्योरिटी लाइ फ़िक्रमंद आहियो, हू बि अची हिते कंप्लेन्स कनि था, चाइनीज़ मिनिस्टर हुकूमत वारा बि त असांखे पाकिस्तान में सिक्योरिटी जो इशू आहे। हाणे अगरि पुलिस जेका आहे हुननि लाइ मसइलो बणिजे पई, पर मुंहिंजे लाइ हैरत जी ॻाल्हि इहा आहे त अगरि हू इन्वेस्टर्स हुन लेवल जा आहिनि, मूंखे ख़बर न आहे केरु आहिनि, त हुननि बजाए पंहिंजे कौंसल खाने सां राब्तो करण जे कोर्ट में छो विया आहिनि? ऐं मतिलबु अजीब थो लॻे न, हीअ जेका कंप्लेन आहे प्योरली एडमिनिस्ट्रेटिव मसइलो आहे, प्योरली त जेको बि हुननि जो यूनिट पुलिस जो इन्वॉल्व हूंदो, को DSP SP जेको बि रैंक उहो हुन मां उगाड़ी करे रहियो हूंदो, कोर्ट में छो विया आहिनि? मतिलबु हिन सां काफ़ी हिकिड़ी एम्बेरसमेंट थिए थी। हाणे हिन जी तफ़सील अचे त हिन ते मूंखे इहा प्राइमेफेसी ॻाल्हि सम्झ नथी अचे त चाइनीज़ खे या फॉरेनर्स खे त हुनखे पंहिंजे
कौंसल एम्बेसी में या हुन सां राब्तो करणु खपे त ऐं हुतां ज़ाहिर दबनामो अची वञे हा हिते पुलिस खे गवर्नमेंट खे। लेकिन अगरि हीअ ॻाल्हि जेतिरी बि एतिरी दुरुस्त आहे न त हुन दरख़्वास्त दाख़िल कई आहे त कमाल आहे न। हाणे इहो असांजी पुलिस जो हाल आहे, नोटिसिस बि त हुननि खां बि नथा मुड़नि। हू अलाए माण्हू चवंदा हो साईं हू पोलिश वारनि खां फोरू जेके फुर करे विया हुननि खे हया अचणु खपे, शर्म अचणु खपनि, महिमान हुआ असांजा। त उते बि मुंहिंजो ख़्यालु हो त फोरुनि लाइ सभु बराबरि आहिनि, चाहे पोलिश हुजनि या अरबी हुजनि या पाकिस्तानी हुजनि। ईअं असांजी पुलिस लाइ बि सभु बराबरि आहे, सभु बराबरि आहे। बाबा हाणे ॾियारी त कढी आहे। इहो त माना सिस्टम जो हिसो आहे न, ईअं कीअं तव्हांखे इहा शइ कीअं छॾे ॾियूं। छाकाणि त इहा जेका पोस्टिंग हूंदी न सवा सुकी पोस्टिंग हूंदी। त रुगो चाइनीज़ खे वठी वञो वठी अचो, त हिन में त को ॻाल्हि थींदी कोन हूंदी, को न को तरीक़ो कढियो वियो आहे, पोइ उन्हनि पाणे तरीक़ो कढियो आहे। त असां वटि इहे सभु शयूं थियनि। असां पीपल्स पार्टी जो सी सी असां वटि छा नथो थिए यासिर साहिबु, हीउ जेको किसो थियो किथे थियो आहे, ख़ैरपुर में, किथे ख़ैरपुर जेके इलाइक़े में थियो आहे त हू हिकिड़ो माण्हू नौजवान को कैंसर जे करे मोह पे जॾहिं मरी वियो, त व्याजी अची हुते को वसाइण आहे, उहो अची बीह रहियो, नालो छा हुनजो, त हू अची बीह रहियो त बाबा हिन ते मुंहिंजो कर्ज़ु हो फौती ते, तंहिंजे के लाश दफ़नाइण न ॾींदसि। जी हा, पहिरियां कर्ज़ु लाइ। यार ही कहिड़े तौर में रहूं था असीं, ही छा आहे? व्याज जी लानत असां वटि त पखिड़ियल आहे, लेकिन हिकिड़े मोल माण्हू थिए बैंक बि माफ़ु करे छॾींदी आहे, त बैंक बि माफ़ु करे छॾींदी आहे अगरि का शइ प्लज न थियल हुजे त हीअ कहिड़ी ही छा दस्तूर आहे? पुलिस बसि ईअं करे लेमटी करे छॾियो किसो, टू मच। छा सम्झो छा आहे मतिलबु? बसि पाण वटि अहिड़ियूं शयूं, अहिड़ा शयूं थियनि थियूं, पर पोइ सभु दॿिजी थी वञनि, सभिनी जे मथां कमीशन ठही थी वञे, पोइ बसि ॻाल्हि ख़तमु थी वञे। हाणे हिन मसइले ते बि मूंखे लॻे थो का कमीशन ठही वेंदी। कहिड़े ते? हे चाइनीज़ वारे मसइले ते। ही ॿ टे ऑफिसर ट्रांसफर थी वेंदा, बसि ख़ैरु थी वेंदा। बसि हा, सिक्योरिटी चेंज कई वेंदी आहे, ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। अच्छा, पीपल्स पार्टी जो सी सी जो इजलास थियो, सी सी में मुलाक़ात, त वरी पीपल्स पार्टी चयो वञे थो पियो त ॾाढियूं हुते शिकायतूं पहिरियां त कयूं हुयूं आहिनि नून लीग जे हवाले सां, नून लीग जे रवैये जे हवाले सां। ज़ाहिर केनाल वारो मसइलो बि उभरियो, केनाल वारे मसइले ते बि पीपल्स पार्टी जो ज़ाहिर स्टैंड बरक़रार आहे, त भई असां रिजेक्ट कयूं था। जी, अञा ऑफिशियली न आयो आहे, पर पीपल्स पार्टी बाज़ाब्ता ऐलान न, पर ज़रियनि वटां इहो अचे पियो त सी सी में केनाल जी मुखालफ़त थी आहे। बिल्कुलु थियणु खपे, हिन में त को ॿ राया थी नथा सघनि, ऐं सिर्फ़ु मुखालफ़त बि काफ़ी न आहे। आउं सम्झां थो हिन खां वधी करे पीपल्स पार्टी खे पंहिंजी सपोर्ट खे, नवाज़ लीग जी हुकूमत जी सपोर्ट खे कंडीशनल करणु खपे, मशरूत करणु खपे केनाल्स जे प्रोजेक्ट सां। कनि था या नथा कनि, बाक़ी हू पंजाब पीपल्स पार्टी वारनि ज़ाहिर दाऊं कयूं हूंदियूं नवाज़ लीग जे रवैये, छाकाणि मरियम नवाज़ कोन लिफ्ट कराईंदी, आउं नथो सम्झां त हू इंटरफेयर करणु ॾींदी पंहिंजी गवर्नेंस में। त पीपल्स पार्टी वारनि जी त ख़्वाहिश हूंदी भई मुंहिंजो DC आहे, मुंहिंजो SP आहे, फलाणा आहे, सेक्रेटरी आहे, हू मुंहिंजो न ख़्यालु करणु ॾींदी मरियम नवाज़। लेकिन छाकाणि त मरियम नवाज़ खे बि ख़बर आहे न त पीपल्स पार्टी को हिन जी मोहबत में हिननि सां कोन वेठल आहे, उहो जिन्हनि सबबनि जे करे ऐं मजबूरी जे करे वेठल आहे, उहो मजबूरी जेसिताईं आहे तेसिताईं उहो कहिड़ो बि रवैयो रखे, पीपल्स पार्टी सवाइ एहतिजाज करण जे ऐं नाराज़ थियण जे ऐं ॿ टे बयान ॾियण जे ॿियो कुझु करे न पई सघे न। कॉल असां बदरुद्दीन नुनारी जैकबाबाद मां। जी नुनारी साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर जी। वालेकुम सलाम। काजी साहब सलाम वालेकुम। वालेकुम काजी साहब के सलाम, तव्हांखे बि सलाम। काजी साहब, 10 ॾींहंनि खां यूनिवर्सिटियूं बंदि आहिनि, शागिर्दनि जो, मां फादर ॻाल्हायां थो, नंढड़ो मुंहिंजो पढ़ंदो आहे। 10 ॾींहंनि खां बिल्कुलु यूनिवर्सिटी बंदि आहिनि, न गवर्नमेंट ॻाल्हाए थी, न प्रोफेसर ॻाल्हाइनि था, न बैठक थिए थी उन्हनि जी। यूनिवर्सिटियूं सॼियूं सिंध जूं बंदि आहिनि, तालीमी इदारा ॿारनि जो मुस्तक़बिल जेको आहे त ख़राबु थिए थो, ऐं 10 ॾींहंनि खां प्रोफेसर वीचारा उन ते हड़ताल थियनि, यूनिवर्सिटियूं बंदि आहिनि। काजी साहब, इन ते थोरो महिरबानी करे ॻाल्हाइजो, यूनिवर्सिटी छो बंदि आहिनि, छाजे करे? गवर्नमेंट खे वेही उन्हनि सां ॻाल्हाइणु खपे त बाबा यूनिवर्सिटी छो, VC जो मसइलो आहे बि तव्हां वेही हल करो न, त हल नथा कनि। शागिर्दनि जी यूनिवर्सिटी बंदि आहिनि, प्रोफेसर हड़ताल थियनि, शागिर्दनि जो मुस्तक़बिल ख़राबु थिए थो। काजी साहब, इहा महिरबानी कजो, काजी साहब महिरबानी कजो। जी ठीकु साईं। जी नुनारी साहब, हीउ जेको कल्ह चीफ मिनिस्टर बि हिन ते ॻाल्हायो ऐं हुननि काफ़ी भरम हुआ,
वाइस चांसलर्स जेके मुक़ररु थियल आहिनि उन्हनि ते बि ऐं हैक ते बि हुआ ऐं हू चवनि पिया त मतिलबु इनडायरेक्टली चवनि पिया त पाण वाइस चांसलर्स ऐं हीअ सभु मिली करे हा एॾा पावरफुल आहिनि जो असां कुझु नथा करे सघूं। हीअ जेको हड़ताल थिए पई इहो जेको प्रोटेस्ट थिए पियो इन जे पोयां बि हू आहिनि। ज़ाहिर प्रोफेसर्स इहे चाहींदा त जेको वाइस चांसलर्स अचनि उहे हिननि जी ई एकेडमिक साइड खां ई माण्हू अचनि, न की को ब्यूरोक्रेट या को ॿियो अचे। हाणे त कानून ठाहे छॾियो न ब्यूरोक्रेट बि अची हाणे गवर्नमेंट इहो उन जे ख़िलाफ़ु प्रोटेस्ट थिए पियो न। गवर्नमेंट चए थी या चीफ मिनिस्टर साहिबु चवनि था त छो नथो थी सघे, PhD बि थी सघे थो ऐं कामोरो बि थी सघे थो। ॻाल्हि इहा आहे त हींअर जेके जिन्हनि लाइ CM साहिबु कल्ह चयो त हीअ वाइस चांसलर्स करप्ट आहिनि या हेरासमेंट में बि मुलविस आहिनि ऐं नथो हटाए सघां, त ॻाल्हि इहा आहे त हीअ पहिरीं रखिया छो विया? एग्जैक्टली हीअ छा गवर्नर साहिबु मुंहिंजे ख़्याल हिन ॾींहुं त हीअं त पहिरीं त गवर्नर रखंदा हुआ न, चांसलर गवर्नर हूंदा, त पोइ अहिड़े माण्हुनि खे ओॾी महिल स्क्रूटनी करण महिल छो न ॾिठो वियो त हीअ ग़लति माण्हू असीं रखूं पिया? हींअर बि कंहिं यूनिवर्सिटी में तव्हां ॻाल्हि पे कई त उहो हिकिड़ो वाइस चांसलर में टे उहिदा आहिनि, 3 यूनिवर्सिटियुनि जो वाइस चांसलर आहे। हाणे मतिलबु ॻाल्हि इहा आहे त चलो ॿियो नथा करे सघो त हुनखे कंहिं हिकिड़ी यूनिवर्सिटी में वाइस चांसलर करे, एतिरो त हू हुन मां त हाई कोर्ट खां स्टे नथो वठी सघे त मूंखे आर्ज़ी चार्ज 3 यूनिवर्सिटीज़ जी ॾिनी वञे। ॻाल्हि इहा आहे त सर इशू बिल्कुलु ईअं नथो चाहियां त एक्सप्लॉयटेशन नथी थिए, इहो नथो चाहियां त एक्सप्लॉयटेशन, लेकिन इहो बि मञण लाइ तयारु न आहियां त गवर्नमेंट जेको मुक़ररी करे थी उहो प्योर मेरिट ते करे थी। अगरि शयुनि खे शफ़ाफ़ कयो वञे त कंहिंखे बि को एतिराज़ु न थिए। ऐं ब्यूरोक्रेट मतिलबु ॻाल्हि इहा आहे त वाए ब्यूरोक्रेट हिन में अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि मतिलबु तव्हां वटि सभिनी इदारनि में ब्यूरोक्रेट्स वेठा आहिनि ऐं नथो चाहियां त क़ाबिल नथा हुजनि या हुननि जी एडमिनिस्ट्रेटिव क्वालिटी ठीकु नथी, लेकिन बहरहाल यूनिवर्सिटी खे एकेडमिया जेको माण्हू अचे थो त हू वधीक हुनजे माहौल खे ऐं प्रोफेसर्स जे इशूज़ खे उनखे वधीक सम्झे थो, त को हर्ज न हुजणु खपे त अगरि हुन मां ई को क़ाबिल माण्हू, लेकिन इहो बि थिए थो त प्रोफेसर्स जेके आहिनि असां वटि एडमिनिस्ट्रेटिव जॉब्स वधीक असाइनमेंट्स वठनि था त हुन में पैसा बि वधीक मिलनि था, पावर बि हुजे थो ऐं पोइ पढ़ाइणु घटि पए थो। इहे सभु शयुनि खे बैलेंस करणु खपे, ट्रांसपेरेंट करणु खपे। ऐं नुनारी साहिबु चवाणी त बाबा तव्हांजो जेको मसइलो आहे उनखे रिज़ॉल्व कयो, ॿारनि जी पढ़ाई छो था मुतासिर, लेकिन असां वटि पोइ आख़िर में बाइकआउट ऐं एहतिजाज जी मसइलो, छाकाणि असां ॻाल्हियुनि सां मसइलो हल नथा करे सघूं। बेसिकली हू बि एहतिजाज करे हुकूमत खे कनि पिया हुकूमत जे ख़िलाफ़ु, ऐं चीफ मिनिस्टर जी कल्ह ॿोली बिल्कुलु साफ़ ज़ाहिर हुई त हू बि शदीद हिननि खां सॼे मामले खां हिननि खां नाराज़ आहे। पर हाणे हिन में को ज़ाती मामिलो त न आहे, नुक़सानु त ज़ाती नुक़सानु त शागिर्दनि जो थिए थो। आई थिंक के गॾु वेही मसइले खे रिज़ॉल्व करणु खपे। कॉलर असां ज़फ़र नकवी हैदराबाद में। जी नकवी साहब क्या कहना चाहेंगे? अच्छा बेटा यासिर अल्लाह सलामत रखे। मोहतरम काजी साहब, अल्लाह आप लोगों को इस पर सलामती हो। काजी साहब माशाल्लाह आपने अब तक जितने इशूज लिए हैं वो इंतहाई बर्निंग और इंतहाई ज़रूरी है सिंध के लिए। बात ये है सर कि इस वक्त जो ये पानी का इशू है ना सर, ये तो हम 1400 साल से पानी को रो रहे हैं सर। हमारे सिंध का ये जो सिंध है दरिया, ये इसका नाम ही यानी शेर दरिया है, और सिंध में आप ये मजीद नहरें निकाल के जो ये जाती और टाइम बहुत कम है, मैं लेकिन बहुत इस पर कोशिश कर रहा था आपसे कांटेक्ट में सर। ये नहरें नहीं निकलनी चाहिए काजी साहब, हम अपने आखिरी कतरे तक हम हाजिर हैं। जो भी सिंध के लिए, ये सिंध बंजर हो जाएगा, अव्वल तो पानी है नहीं, आप नहरों को निकाल के पैसे को क्यों ये। और सर हमारी पार्टी को भी चाहिए कि विड्रा करे, खुदा हाफिज कह के जान छुड़ाए। ठीक बेबी कॉलन मीर एजाज टालपुर टंडा मोहना जी। टालपुर साहब छा चवणु चाहींदा? सलाम तव्हांखे काजी साहब खे। काजी साहब इहो हुकूमत जी दौरे प्राइम मिनिस्टर केतिरे दफ़ा हवाला ॾिना आहिनि त सिपह सालार माना उनजी हिमायत खे उहो पंहिंजे पाण खे सिक्योर सम्झे थो, हवाला ॾींदो आहे मुस्लिम सिपह सालार असां सां गॾु आहे। ईअं ई इमरान ख़ान जेको हिज़्ब इख़्तिलाफ़ आहे उहा बि कोशिशि इहा ई थी करे थो इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हाए, छाकाणि ताक़त आहे हिकिड़ी, इन खां कोई इनकार कोन थो करे सघे। छा असीं अवाम बि इहो तवक़ा करे सघूं था त असां जो सिपह सालार हिकिड़ो गैर जानिबदाराना एहतिसाब में असां को हथु वॼाए को ताक़त पंहिंजी इस्तेमालु करे। ॿियो न त मलिक रियाज़ जो जेके इहे
सुबुह जेको उन वटि पिया आहिनि जेके वीडियोज़ ऐं ऑडियोज़, छाकाणि हीउ सिस्टम हीउ निज़ाम हीउ सियासतदान ते पंहिंजो हिसाब कंदा ई कोन था। हिते कंदा त हिन ताईं न कोई इदारा हिन में कामयाबु विया आहिनि। त सिपह सालार इहो हिकिड़ो ख़ैर जो कमु करे वञे पाकिस्तान लाइ चवनि कर डालो, इहे तवक़ा थी करे सघूं था छा? तव्हां हिन ॻाल्हि जी हिमायत कंदा काई था? महिरबानी। ठीक है। टाइम कम है नकवी साहब, लेकिन आप बिल्कुल जो कैनाल्स निकालने की बात हो रही है वो दरअसल जब सिंधु को दरिया को हम कहते हैं कि उसको खुश्क कर देंगे तो हम सारी सिंध को बंजर करने की बात कर रहे हैं। सिर्फ ज़रई ज़मीनें बंजर नहीं होंगी, अगर ज़रात नहीं होगी। मैं छोटा था, मैं टाइम नहीं है, हैदराबाद आप ही के शहर, वो रेशम गली उस ज़माने में मरकज़ होता था, ज़्यादा ये नहीं थे बाज़ार। तो एक ज़माने में उधर जो है वो बड़ी मंदी आ गई थी। तो पता उस ज़माने हम तो छोटे थे, हमें ज़्यादा अंदाज़ा नहीं था, लेकिन किसी दुकानदार को मैंने उस बात करते देखा था कि भाई वो फसलें इस दफ़ा ख़राब हुई हैं तो कम आमद है, जो ग्राहक आते थे अभी तक होता है। तो जाहिर है अगर आपके पास ज़रात नहीं है तो इसमें कोई ज़बान और उसका भी मामला नहीं है, जाय वकू का भी मामला नहीं है कि आप शहर में रह रहे हैं या आप कहीं गांव में रह रहे हैं। तो बिल्कुल आप सही कह रहे हैं, ये बात समझनी चाहिए, और लेकिन बज़िद हो रहे हैं, इसका नुकसान होगा। मीर साहब ॻाल्हि इहा आहे त एहतसाब असां वटि मुझे ख़्याल है ही पहिरियों नारो अलाए कि अयूब खान हयो, पोइ 303 पहिरियां अयूब खान 303 अफ़सर कढी छॾिया, पोइ यहिया खान अची 900 समथिंग राइफलनि ते कढंदा, 303 ते, पोइ हुन ते पोइ हिकिड़ो एहतसाब फ़र्द एहतसाब कीअं करे सघनि था सर? ॻाल्हि इहा आहे त जेसि ताईं तव्हां सिस्टम खे ट्रांसपेरेंट नथा कयो, सवाल इहो न आहे त को मिलिट्री मैन करे या सिविलियन करे, हिकिड़ो फ़र्द को बि नथो करे सघे। ही इंटेंशन खपे, जेको इंटेंशन जेसि ताईं तव्हां सिस्टम खे ट्रांसपेरेंट नथा कयो, हिन मां सवाबदीदी इख़्तियारात नथा कढो, हिन में जेको जांच कंदड़ इदारनि खे सिर्फ़ु हिकिड़ो नैब ऐं हिकिड़ो एंटी करप्शन बि ख़तमु नथो करे सघे। हिकु इलाही तवील मौज़ू आहे। हींअर तव्हां गवर्नमेंट ई पसंदि न पसंदि पई थी अचे त वरी एग्ज़ैक्टली जॾहिं तव्हां मूंखे सम्झायो न, ही ज़ियाउलक जेको मोहम्मद ख़ान जोणे जो मरहूम जी हुकूमत आई त MNAs खे नौकरियूं ऐं हीअ जा जेके ही ॾिना विया 5 नौकरियूं मास्टर रखो, ही ॻाल्हि थी सभु करप्शन आहे न। करप्शन जो को हिकिड़ो फॉर्म आहे छा? ऐं मलिक रियाज़ खे त अगरि सरकार इहो मञे थी त हुन जा हथ बि रंगियल आहिनि ऐं ज़ाहिर रंगियल हूंदा, त बि हू ॿियनि जा त चइबो आहे न हिकिड़ो झलबो आहे त हू ॿुधाईंदो आहे न हुन सां केरु केरु साथारी हुआ, त साथारियुनि जी लिस्ट मलिक रियाज़ खां वठिजे न। 30 सालनि में कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि किन्हनि किथे किथे साथ ॾिनो, त ॻाल्हि उहे हूंदा बि करीम। ठीकु आहे सभु, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में यादि।